अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 अप्रैल थर्सडे ऐं सुबुह जा 8:15 थियण वारा आहिनि। अॼु ॾाढा पखी था उॾनि मथे माशाल्लाह, कबूतर ऐं हिलियूं ऐं कांव, वाह माशाल्लाह ज़बरदस्त। जीअं आयमि इहो 2-3 दफ़ा इहो सीन मां हिते बीठे बीठे ॾिसी चुकी आहियां। एॾो सुहिणो थो लॻे इहो। ऐं शाबिल लतीफ़ भिटाई जो बैत यादि अची वियो। वगर कयो वतन पिरत न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू मेठ घणो माशाल्लाह। अलाह माण्हुनि खे बि इहो मेठ ॾे त वलर कयो वतन वगर कयो वतन। सो इब्तिदा आहे ब्लॉग जी। ॾींहं जी इब्तिदा त काफ़ी पहिरीं थी चुकी आहे। अॼु मां किचन जो कोई कमु न कयो आहे, हाणे वञी कंदमि। सो वीडियोस पई ॾिसां, कुझु डाउनलोड करे रखंदी आहियां, कुझु पढ़ंदी आहियां ऐं कुझु मैसेजिस कमेंट्स उन्हनि जा जवाब ॾियणु। सो बहरहाल कल्ह हिते सुहिणो गुल खुलियो हो ऐं अॼु ॿियूं बि मुखड़ियूं आहिनि। अलाह कंदो इहे बि अॼु में खुली वेंदियूं। हिकिड़ी त हीअ आहे, हिकिड़ी हिते ॿी नई निकिती आहे। ॾाढो मज़ो आयो मूंखे इहो ॾिसी करे। सो बहरहाल कपिड़ा कल्ह धोता हम ऐं कल्ह असां वटि कचिरो वठण वारा छोकिरा न आया हुआ। ख़बर पई त उहे अफ़गानी आहिनि, त उहे पंहिंजे वापसि वञण जे लाइ जेको बि हुनजा पेपर्स वग़ैरह आहिनि उहे उनजी तयारी में विया हुआ। सो अॼु ईंदा इंशाअल्लाह। लूणक कीअं फुटी आहे, सो लूणक सो बहरहाल हे कपिड़ा हाणे तो लाहे अंदरि खणी वेंदमि ऐं वञी किचन जो कमु कंदमि। मलाई जो प्यालो बि भरजण वारो आहे ऐं अॼु हिननि ॿिनि खीरनि जी मलाई लाहे हिन में विझंदमि ऐं मंझंदि लाइ सोचां थी चिकन कढी रखां ऐं जीअं बाल्टी गोश्त पचाईंदी आहियां उअं ई उन ई रेसिपी सां चिकन ठाहींदमि लंच में। सो जॾहिं भाॼी वारो ईंदो त उन खां वठंदमि मां टमाटर थोरा पिया आहिनि। सो हाणे हीअ मलाई कढंदमि हिननि मां, हिनखे फ्रीज़ कंदमि। ज़हरा त वञी चुकी आहे काफ़ी देरि खां, मां इलाही सारा हुयसि अॼु ऐं चिकन मां कढी रखियो उन महिल ई सुबुह ई। सो भाॼी वारो अञा ताईं न आयो आहे, भाॼी वारे जो इंतज़ारु आहे। मां कंदमि हाणे नाश्तो। हे बचियलु आहे चिकन जलफ्रीज़ी राति जो माशाल्लाह इलाही टेस्टी हुयो त सभिनी ॾाढो ड्रो करे मानी खाधी ऐं हीअ मानी मां पंहिंजी पचाए छॾी ज़हरा जी मानी सां गॾु। सो हाणे पाणी भरींदमि, मानी खाईंदमि, दवाउनि जो ढेर खाईंदमि ऐं उन खां पोइ बाक़ी कमनि जी शुरूआति थींदी। भाॼी वारो आयो त उन खां ई 2 गरमा वरितमि ऐं टमाटर ऐं सावा धाणा। हाणे सभिनी खां पहिरीं थांव अंदरि कयां जीअं हिते स्पेस ठहे, वरी पोइ मां लंच जी तयारी कयां। 11:30 थियण वारा आहिनि। तेल ख़तमु थी वियो इन कंटेनर मां त इन में विधो आहे ऐं मां छा चवां हाणे त मां ज़ाया न कंदी आहियां। पोइ मां हिन में जेका प्याली हूंदी आहे मुंहिंजी मानी पचाइण वारी, चमचे जे मथां ईअं बोतल ऊंधी करे रखंदी आहियां त सॼो तेल आराम सां हिन में टपकी वेंदो आहे। ऐं टमाटर मां चॉपर में चॉप कया, अधु 2-2 टुकड़ा कयमि हर टमाटर जा, उन खां पोइ उन्हनि खे चॉप कयमि। हिते मां मसालो रोस्ट कयो आहे ऐं इन खे हाणे मां कुटींदमि ऐं उन खां अलावा हे जेको आहे चिकन भुञी अदरक थूम में ऐं उन में मां टमाटर विधा आहिनि। मां हिन में पाणी न विधो आहे, हे पाणी चिकन ऐं टमाटनि जो पंहिंजो पाणी आहे। सो माशाल्लाह हे सुठी ख़ुशबू थी अचे। हाणे हे ॻरंदो चङी तरह सां, तेसिताईं मां बाक़ी कमु कंटिन्यू कंदमि। शाम जा थिया आहिनि पूरा 6 ऐं मां हिते मच्छी कढी रखी आहे त इंशाअल्लाह राति जो मच्छीअ जो पुलाव पचाइबो। ऐं मां हाणे वञा थी प्लांट्स खे पाणी ॾियणु। सुबुह कोन ॾिनमि, इन करे हाणे पाणी ॾेई अचां। माशाल्लाह सभिनी प्लांट्स खे पाणी अची वियो, रेज थी विया। हाणे किचन में हलंदमि, बसर वसर कटींदमि त जीअं राति जी मानी जी तयारी करे सघां। मंझंदि जो माशाल्लाह ख़ूब आराम कंदी आहियां, मानी वानी खाई निमाज़ पढ़ी बसि पोइ सुम्ही थी पवां त सुम्हंदी आहियां। पोइ 3 पहिरीं जी अज़ान सां कॾहिं सुराण उथारींदी आहे, कॾहिं पाण जाग थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़िजे थी टाइम सां। सो हाणे किचन जो कमु। मच्छी मां भुञी कढी रखी आहे ऐं बसर बि, जीअं मां हमेशह मच्छीअ जे पुलाव में मसाले वारा बसर ज़रूरु विझंदी आहियां। ऐं हिते टमाटर ऐं पटाटा अचनि था, मसालो ठहे थो हिते। जीअं टमाटर ॻरंदा त मां हिन में पोइ चांवर विझंदसि।
ईअं हले थी गॾु असांजो हमेशह कमु ईअं ई थींदो आहे, टाइम ज़ाया न कंदा आहियूं। ॾही कढी रखी आहे हिते रायते जे लाइ। सुराणे धाणा थी कटे ऐं खीरा थी कटे। सो इहा असांजी डिनर जी तयारी जेका आहे उहा पूरी तरह थी रही आहे। 8 थी विया आहिनि पूरा ऐं मानी जेका आहे मुंहिंजी हाणे तयारु आहे। बिस्मिल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो मज़ेदार मच्छी जो पुलाव जेको मोस्टली मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे, पर हक़ीक़त इहा आहे त असां वटि सभिनी जो फेवरेट आहे मच्छी। असां सभिनीनि खे इलाही वणंदी आहे। सो माशाअल्लाह हे तयारु आहे ऐं हाणे सभिनी खे सॼो अथमि त अची खाईंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो तव्हांखां मां मोकिलाईंदमि अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सो असां इंजॉय कंदासीं डिनर माशाअल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो मोकिलाइणी आहे सुभाणे वारे व्लॉग में इंशाअल्लाह मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।